अम्मा तू इएं समझी थी त माउ खां ससु सारा खे मथे कंदसि जीअं सदाई सूर ॾिना मुंहिंजी दिलि आज़ारी कई हाणे वेंदसि त मूंखे जीव कंदी न अम्मा न हाणे वेंदसि न त वेतर बिगड़ी वेंदी मां त भाउ ज़फ़र खे चयो हुयो त मूंखे इजाज़त वठी ॾे त मां अम्मा वटि रहां हो छा आहे त भाउ ज़फ़र सां मूं वाइदो कयो आहे न त मूंखे खुदीअ कयो आहे त वञी रखाईअ में किरां तॾहिं थी चवां अम्मा मां वञा थी ज़फ़र ॾे चवांसि थी न मां न तोखे नुक़सान ॾींदा अदो ज़फ़र बिगड़ियल हूंदो ऐं तोखे वरी जी कंदा अम्मा मां जेकॾहिं पाण वेंदसि न त भाउ ज़फ़र पासो खणंदो ऐं जेकॾहिं फ़ैसिलनि खां पोइ वयसि न त अदो ज़फ़र बि बिगड़जी पवंदो भला अचे सोराब त सलाह कयूंसि हा अम्मा मूंखे होॾे वञण जो शौक़ु कोन्हे न ई सारा जे सख़्तियुनि में वञण जो शौक़ु आहे अम्मा मां पुलिस रात ते बीठल आहियां न जन्नत ॾे न ई दोज़ख ॾे अम्मा हिकु तरफ़ तुंहिंजो ही जन्नत जहिड़ो घर ऐं ॿिए तरफ़ सारा जो हू दोज़ख जहिड़ो घर अम्मा मुंहिंजे त नसीब में ही इहो लिखियल हुयो नरो मुंहिंजी धीअ धाणो कठोर दिलि नाहे सभु सम्झे थी मां बि इन करे कयां थी जीअं तोते उते को ज़ुल्म न थिए इन करे रोकियो अथमि तूं चवीं थी त सोराब खे चवां थी बाक़ी शफ़न न मञींदो शफ़न खे छॾ अम्मा तूं पंहिंजी हलाए थाणो सदाई पंहिंजी हलाई आहे पोइ डिॼे थी छा शफ़न हुजे दातन हुजे सोढल हुजे या को ॿियो बिन्नी वॾरा छॾींदी सान थाणो धणकी आहे धणकी न आहे गोरे एसपी मुझाए विधो आहे बाबा सही मुझो न मिलोस कागज़ ॾेखारियोस बाटल सां वञी जांच करे थो अचां त संघार खान जा माण्हू आहिनि या न जांच करणी आहे ज़रूर करणी आहे त जीअं मां एसपी खे ॻाल्हि रखी सघां बाबा साईं मां वञी जांच टल सां करे थो अचां आहिनि या न मीरल जी सरदार तुंहिंजी कहाँ मिली आहे त तो नूरी लिखाई आहे अजाई दावा सरदार नूरी बादल वटा बादल वट ठीक कर था अठा कन रुगो कूड़ ते संदरो मां पाण जांच करे आया हां गोहर माठ गोहर जी गोही न जानी तोखे न गोही सेखारियम त कंदे गोही वरी जोही खां लोही गोहिन मां न सुधरंदो गोहर सटकन सां सिधो थींदो सरदार संभाले ॻाल्हायो शहबाज खान सां न गिर मूंखे नूरी आणे ॾे न त तुंहिंजे पेट में एतिरा दाणा ई कोन्हनि जो शहबाज खान सां उलझी सघीं ही छा उलझंदो ॾेढी ज़ुकाम मौला जो शान सरदार जे नूरी बादल वटि न हुजे न त पोइ मां ॾोही पहिरियां तूं पाण खे साथ साबित कर पोइ बादल सां मां पाणी निबिरी पवंदुसि मूंखे 3 ॾींहंनि में वर्दी खपे हल हाणे शिकिल गुम कर हल भला फकीर वेहे जा वने सरदार शहबाज खान आई भी सही बड़ो ऑफिसर जो रेस बीहे आई तू वेनी है न वनी दर खड़काए पिन 15वीं सदी जो राकास लगो वती घुमंदो ऐ तू रोबोट लगो सरदार जे आडो उभो बीठो आहीं जे सरदार बटन हणे त हली न त साल सिधो बीठो हुजी अरे कम जी ॻाल्हि कर ऐं फुट सरदार मूं वटि घर कोन्हे छपरी आहे तूं बाराम जी बिरादरी जो मूं वटि छो आयो आहे फकीर कहीं भी बिरादरीअ में वेसाव नथो रखे फकीर जी बिरादरी भी फकीरानी तू भलो सरदार आहीं तॾहिं आयुसि छपरी आहे त मां छा कयां चंदो ॾियां छा इन्हे झाटेले त किबला आयो आ न गोहर न फकीर खे झाटो हण न ईंदो आहे अरे कम चओ ऐं डर न त लपाट सां लाल टपी वेंदे इहो त भलो बिना भाड़े हलियो वेंदुसि उते मुंहिंजो फेज़ण फकीर यार आहे मियां नसीरो ते घुमाईंदो जितां पोइ गाजीअ ते हलियो वेंदुसि गाजी को आवड़ उते पोइ मुल्लो इलाही मिली वेंदो फासी वियुसि हिन फकड़ीअ मां अरे चओ ऐं शिकिल गुम कर विढ़ो छो था पा
मां आयुसि त बेतुल माल मां कुझु वंड वठी ॾियो त फ़कीर छपरी ड्राहे घर ठाहे वेही रहे। बैतुल माल वारनि जा पंहिंजा चप सुका पिया आहिनि, तोखे छा ॾींदा? वरी बि ॾिसंदुसि। ओए फ़कीर वञे जा वेहे, वञे जान छॾे, न त न फ़कीर जूं टेछियूं वटा छींदुसि। अम्मा शहबाज खान मीरल एतिरो त तंग कयो आहे जो मां ज़िंदगीअ खां ई तंग थी वई आहियां। बस दुख त इन ॻाल्हि जो आहे जो दादन हिकु ॿ भेरा सार लधी। अम्मा दादन माठि करे वेही रहियो। मता कोशिश में हुजे असांखे केरु ॿुधाईंदो? पाण वाइदो कयो हई न त छा बि थी पए मां तार तरी बि तो वटि ईंदुसि, हर हाल में मां तो वटि पहुचंदुसि। पर हाणे अचण बि बस। नूरी के मजबूरी हूंदियूं आहिनि जो माण्हू पहुची न सघंदो आहे, न त दादन सार लहण वारो माण्हू आहे। अम्मा अलाए छो मुंहिंजी दिलि भॼी पई आहे। छा खां? दादन खां। सचाई खड़ह ते खीर पीआईंदी आहे। खेसि ख़बर आहे त मीरल जी मुसीबतुनि असांखे लाड़काणे ताईं पहुचायो आहे। शहबाज खान जी शरारतुनि असांजो निंड्रू हराम करे छॾियूं आहिनि। बादल मुंहुं ॾेई ॾेई बेज़ार थी वेंदो। चरी रब त असांजो आहे न। अम्मा बेशक रब रहीम करीम आहे, पर दादन खां मुंहिंजी हीअ दिलि पलजी वई आहे। अम्मा तूं हुनखे चई छॾिजांइ जेकॾहिं मां मरी बि वञा त दादन मुंहिंजी क़बर ते न अचे। नासी रो न, परेशान न थी। मां जांच लही आयो। किथे? मीरल जे घर। उते आ? न, कोट टपी अंदर वयसि, पर घर खाली हुयो। माना त मीरल वटि न आहे? आहे मीरल वटि मासी, कंहिं ॿिए हंधि टारी अथसि। ॿिए हंधि? हा मासी, मूंखे ख़दशो थियो, उन जे करे पंहिंजो घर कंहिं पाड़े वारे ग़रीब खे रहण लाइ ॾेई वियो। ख़दशो? घर ॿिए खे ॾेई छॾियो अथई? तोखे चई वियो हो न मीरल त बादल वटां साबित कंदुसि। हा चई वियो हो। सोचुम मता मुंहिंजे घर विहारे सरदार या कंहिं ॿिए खे वठी ॾेखारे त नूरी बादल वटां त सभु को यकीन करे हा न मासी। इहो बि मुमकिन हो बादल। रख रब ते मासी, पार पवंदुसि। नूरी हथ कयां पोइ मां मरां या जियां परवाह न आहे, बाक़ी मीरल खे मौत ॾींदुसि। ज़फर तो सोढल जी पोखियल साड़े कारी केरी करे छॾियो। तोखे ख़बर न हुई तो ये छो कयो? पुफी बार बार साॻी ॻाल्हि दोहराए छा? मां त वयुसि, जे दादन ओचितो हमिलो न करे आ त भेण मूं महिल तूं हिते ॾिसी आ, जे ना अचे आ त खणास बि आ। तो वञीस न, वञी खणी अचीस। खुदा जी कुदरत आ, मिसड़ी वमान लदो आ त तो जहिड़ो भाउ मिलियो अथसि जंहिं असांजो नक ठकणी में ॿोड़े छॾियो आ। ॾुंडनि मां वठी रस्ते तां गेलींदो अची घर उछलीस। पुफी तूं भरोसो रख, मूं महिल भेण पाण ईंदी, जे ना आई न त मुंहिंजो तोसां वाइदो आ, मुड़साणू ईअं बि कंदुसि जीअं तूं चई थी। आए आए अलाए तोखे थियो छा आहे, कहिड़ा तावीज़ तोखे पिया आहिनि मुल्ले जा। हू कान ईंदी तूं सम्झी छो नथो? मूं ईसन कासिम खे मोकिलियो आ। काॾे? सोराब जे घर। छा लाइ? मूं महिल भेण खे आणण लाइ। आए हाय, कासिम पाण कावड़ जी निकतो आहे, तूं छा चवंदेसि? वरी बि कासिम हिम्मत कंदो, हुनजी त बेइज्जती बि कई अथमि। इन जो अरमान आहे मूंखे। कासिम जी? हा, कावड़ में समकी न पई, मुंहिंजे अंदर में बाहि जा बठा आहिनि बठा। चई हा मूं महिल हिते पहुती त पोइ ॾिसजांइ इन बठी में पची कोक थी वेंदी। मार का पैस असांजे नक ते मेर लाइ माइटनि में वञी मुरके थी। हा
इहो मुर्कण तां विसारींदीसांसि रुगो मुंहिंजे हथनि ताईं त पहुचे। ख़ुदा जी कुदरत इहा बि कांगल कांव मान करे धाणो मां जी झोलीअ में पई आहे। फूफी रैसन फैसले ते ज़ोर रखियो आहे, पर मां कंदुसि न, मूमल खे वठी ईंदुसि। को बि आयो न त पोइ ज़फर ज़मरक आहे, ज़मरक। बार शहबाज खान, जैसी ताईं ॿीहर फ़ैसिलो नथो थिए तैसी ताईं ॿीहर ॿाह जी वापसीअ जो सोच बि न। तुंहिंजे दिमाग़ में जेको घमंड जो घोड़ो सुवार आहे न, उनखे थाबे जी टकोर आहे। मूं कॾहिं चयो त फ़ैसिलो न थिए। बाक़ी रही ॿाह, सात कप जी कास्म वटि पहुचंदी ऐं तूं बबकियूं ॾींदो रहिजी वेंदे। बहराम खान बबकियूं ॾींदो। शहबाज खान जी सघ तो मापड़ चाहीं, वञी समुंड माप जे मापे सघे। मापियला समुंड जो सघ, बफर लांग ड्रेग वारो समुंड बहराम छलांग सां पार करे वेंदो आहे। तो वटि माण्हू आहिनि, मूं वटि माण्हू न आहिनि छा? ॾिसां त इहो कासिम कीअं थो कपे ॿाह। छपन ऐं तातन जी हकल सां हालाणी दंग कंदो वञी इहो कासिम। नाज़माए शहबाज खान जी सघ खे। तुंहिंजो इहो शफन शंघाई ऐं तातन तहली उकरी उत्तर प्रदेश पधारे वेंदी। तूं शहबाज खान खे तो आकारी, तूं बहराम खान खे बाल थो समझी। तूं पाण उछल सां ऑस्ट्रेलिया वञी पहुचंदे। सुलह जी ॻाल्हि करण बजाए फसाद जी बाहि भड़काइण थो चाहीं। भगन जी किबला, छपन खे घुराए। छाजे लाइ सरकारे? तोखे चइम घुराइण लाइ या सवाल पुछण लाइ? हाज़ुर बाबल, पुछुम इन्हीअ लाइ त मूंखे हुकुम कयो त मां आसमान में सोराख किरे कर शहबाज खान ते पतो पवेसि। भगन जी सट वग़ैरह जो झट। ओ वरी मुंहिंजे मुंहुं छो चढ़ियो आहीं? सरदार, दिल मुंहिंजी बि कोन चवंदी आहे। अॼु आयो आहियां तुझे साम्हूं हिन पगन जो नटो करण। हटाए दादन, न त पगन जी सट वग़ैरह जो झट। गुस्ताख न थी दादन, न त गुस्ताखी महांगी पिड़ पवंदई। कारे रिछ वांगुरु कावड़ जी सरदार अॻे तो टपा ॾी। सरदार, खामोश हलियो वञ, न त बहराम खान बाहि वांगुरु वकोड़जी वेंदी। बहराम खान घणो बर्दाश्त कई, न त रिछ खे रेड़ियूं पाराइण ईंदियूं आहिनि बहराम खे। बहराम खान दादन ख़बर आहे त दिलेर आहीं ऐं असीं कीदी आहियूं। खणो लाॾो ॻोठ मां, बिरादरीअ जे नाफ़रमान जी नाहे ज़रूरत ॻोठ में। मिठल ऐं मुंहिंजे गाॾ खे मारे पाण खे मीरो सरखेल थो समझी। तोते ॿिनि क़त्लनि जी FIR दर्ज थींदी दादन। अञा को मां पुट ई न ॼणियो आहे सरदार, जो हिन दादन खे ॻोठ मां लॾाए। या मुंहिंजो उमिरि खजंदो या लॾाइण वारे जो। मां चवां थो त रोक पंहिंजे शौहरतनि खे त मुंहिंजे घर जे दीवारनि सां छुहनि बि न। हिकु त छा, पर 20 पारियूं कटाए छॾ, ही दादन तुंहिंजे ताबे में न ईंदो। छो त दादन मौत आहे, मौत डरनो नाहे।
जेताई तोखे कब्र जे हवाले न कंदुसि तेसी ताईं गुस्ताखी न छॾींदे तूं। अम्मा डप थम। डप न कर दिया, सणाई आ त अणाई कान थींदी। सच चयो थई, सच। तुझे ऐं धनुअ जे नक में को फर्क न आहे। अम्मा धनु मासा त थस, अड त छिकींदी न। मूंखे नक कोन्हे, बाक़ी तहां खे आहे। पंहिंजा नक ॾिठा अथव, ॼण वाटर ते काठियूं रखियल आहिनि। हे सभु ते सिरिलियूं आहिनि, थाणो न आहे। थाणो धणकी आहे, धणकी न आहे। वञ वञ पंहिंजे धणीअ जे दर ते मर त पूरे कां डुबो कनी। छो असांजो सिर खाई वई आई? जेसी ताणी हिन घर में थाणो जो हक़ रहंदो न, तेस ताणी थाणो ईंदी ईंदी। केर रोकींदो थाणो खे? कंहिंखे कुटी खैवा जो थाणो खे हथ लाए? थाणो जड़ी दिलर दुनिया में न हुंदई। थाणो धणकी आ, नी धणकी न है। मामी वञी थी या खणा मिर्चन वारो डंडो? नमूनो ॾिस, कारी कबरीअ जो डंडो खणी ईंदी। बात ओले पासे न थींदी, न त ॿुधाई त इहो डंडो कहिड़ी रांदि खेॾी सघे थो। वध ज़ुबान तर हितां, खुदा जो वास्तो अथई, वञ हितां। रब रसूल खे मञ, वञ हितां, न त हॾ भञी छॾींदी मैं। पापे जड़ो मुंह खणी तू थाणो जो हॾ भञींदी। भञ त ॾिसे। थाणो कवल खे शफन जी मेहंदी हणंदी, खिलंदी कुॾंदे वठी वेंदी। थाणो धणकी आ, नी धणकी न है। अलाह कंदो त जग भॼंदई। खट भेड़ीअ थींदी है, असांजी जिंद छुटंदी। भा ज़फर भी नाराज थी वियो हूंदो, समझंदो हूंदो त मां साणस ठगी कई आ। धोखो करे हिकु ॾींहुं मोकल जो चयो ऐं हिते अची वेही रहियसि। पर ख़ुदा त गवाह आहे न त मां हिते वेहण नथी चाहियां, ऐं न की हुते चाची सारा जे सुरकण में हथकी मरण थी चाहियां। बाबा अचे त पोती पेरनि ते रखांसि। हिते अम्मा जा तड़का त हुते सारा जा सटका। कयां त कीअं कयां? केड़ी सोच जी दरिया में पई लुड़ी? छा थी सोची? तो बाबा के न चयो न अम्मा। आयो किथे आ? बाहर होते तो घिटियूं मापींदो, अचे त चवास न। कासिम तू? हाँ भाई, अज मां तोखे वठण आयो आहियां। जेकॾहिं इज्जत सां हलंदीअ त तोखे कुझु न चयो वेंदो, ऐं जेकॾहिं टेड़ी मेड़ी कई त तोखे ख़बर आ। दस्त बंदूक खणी अचां, भंगा जे रिछ के बांग ॾियारियां, घर में अची तो रोब करी तरस। मत्ता चुरिया ही माई धाणो, आंड्रा निकरी वेंदई आंड्रा। तूं अॻियां थी हल, इज्जत ऐं एतराम सां भाॼाई। अम्मा मां वञा थी अदे कासिम सां। न हरगिज़ न, खाली मारे विझे, तोखे चिरणो ई न आहे। न अम्मा मां वेंदसि, खून ख़राबो सही न आहे। हला दा कासिम, मां हला। हाँ चरी त नथी पई आहीं। तूं पी रो माई धाणो, तोखे ख़बर न आहे त कासिम करनि था।
सन भाॼई मरी न पवे फायर न कजांइ फायर निकिर त निकिरो माल कची मालकी कंस ठीक है कसम न त जिन जा कोड़ा चुटिया हलिया शफन तो धके होतस बारो कर अस्पताल पहुंचायूं चाचा तू संभाले तो मैं जल्दी गाड़ी करा चा मुमल तेरे दियो सरा मुझे बचड़ी है मुमल किबला शहबाज जो गाबो पोख में शहबाज जो गाबो पूरी सुबह गोहर ताए फायसा टिलंदो थो अते गोराम जी रईस यो निकरण न घुर्जे न निकिरंदो गोरा में गुस्से नामुमकिन आ वञो म्यार वठोस जेकॾहिं निकितो न इन्हनि जो नून न रहंदो अलाए कीअं थो निकिरे वञा थो वञी विझांसि थो बख मौला जी मेहर सां हल गोराम हलिया मेहर हलिया न वेंदे डेडरी जुकाम मौला जो शान आ बस डेडरी मौला जी मेहर हाणे तूं पाण छा थो समझी गोरा में गुस्से इते न वठ मूंखे फुरड़िया नामुमकिन हल किस या है डेडी जी जुकाम जॾहिं एसपी साहब रोकियो आ त पोइ तूं छो हिते आयो आहीं सरदार मां इहो बकरियूं चारण आयो हुअसि बकरियूं हा रईस कूड़ थो ॻाल्हाए किथे हुयूं बकरियूं अरे तू कमदार आहीं या बकरार ॿई वक्त ते कमदार वक्त ते बकरार तूं हिते बकरियूं छो चारण आयो आहीं बकरियूं पाणे हेॾे हलियूं आयूं पर तव्हां बि भञ कड़ी कया रे सा चङा ई चवंदुसि तव्हां हिते आया आहियो न इहा भञ कड़ी न आहे असां जूं ज़मीनूं आहिनि हिन ज़मीन सां गॾु मुंहिंजूं बकरियूं ॿे करे हिते अची वञूं गोराम जी रईस तूं क्यारीअ में ठोकेसि ठीक आहे रईस एॾी ज़का बिहार पे हथ जो सिधो आ मौला जी मेहर सां अरे से बकरी जी गलती वारी मुखा शहबाज जी गलती चो शहबाज जी बांग दे अरे सर यो मस्जिद थोड़े आ जो बांग जा कुकड़ वारी बांग न त विछाए जी विंदे अदोस त शहबाज खान के ॿुधाए त संघार खान मूंखां बांगूं ॾियारियूं आहिनि डोर त डोड़ींदे ठोके गहरा में गुस्से नामुमकिन आज मौला जी मेहर सां वञ शहबाज खान के सलाम दे लगे तो तू तो नहीं मुखे मारण तो चाहे जी मैं न जजण भी खपे तू शहीद थी ने तो मुखे कैद करे इंतहाई गुनाह क्यों आ नूरी मां बेगुनाह आया हाँ गुनाह कयो थम
सिर्फ तोखे चाहण जो तोखे चाहियो थो शिद्दत सां उथा जज़्बन सां इहो गुनाह आहे न इहो गुनाह मां कंदुमि ऐं कंदो रहंदुसि तूं तूं कूड़ो आई भा भेण खे तो हाँ ईछा मां तुंहिंजो दुश्मन न आहियां नूरी न आहियां मां तुंहिंजो दुश्मन हाँ ईछा हत एॾो धक लॻी वियसि छा मुंहिंजा ख़ुदाया मोहब्बत भी छा चीज़ है कीस कराए थी विझे नफ़रत वांगुरु मुंहिंजी तोसां मोहब्बत आहे रब गवाह आहे मां तुंहिंजो दुश्मन न आहियां मां तुंहिंजो दुश्मन इल्म खुशूस पेन गैरवानी गैरुज छा प्राइवेट पेस जी भला शुरू करेज या न करेज छा सुर जबल अबू जी खुदा अराड़े फसंगाट धपो नथो पोए त छा कयां तो की छॾाईस त खर्ची कराईस हा न त हमरा कोर्ट वयो आ कोरट हा कोर्ट कोरट छो वञेस मुते केस न आहे त बि गिरफ़्तार ने ख़बर अब कना जोशन छॾ रात 5000 ॾींदो साईं ठीक आहे साहब सां ॻाल्हि करेस ऐं तुंहिंजो कमु करेस जिन टेड़ी करेस गुड़ा ने ख़बर कन जोशन